अमेरिका में तेज हवा ने तेज बर्फबारी सबब ज़िंदगीअ जो निज़ाम दरम बरम थी वियो, जॾहिं त मुख़्तलिफ़ हादसनि में फ़ौतुनि जो अंग 70 ताईं पहुची वियो आहे। अमरीकी मीडिया मूजिबि अमेरिका में बदतरीन बर्फ़ानी तूफ़ान सबब फ़ौतुनि जो अंग 70 ताईं पहुची वियो आहे। न्यूयॉर्क रियासत जे एरी ऐं नियागारा काउंटीज़ में 34 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। न्यूयॉर्क जे शहर बफ़ेलो में अॼु बि शहरनि खे घरनि में रहण जी हिदायत कई वई आहे। न्यूयॉर्क जा ओलह वारा इलाइक़ा 4 फुट बर्फ़ जे हेठां दॿिजी विया आहिनि। अमरीकी मीडिया मूजिबि न्यूयॉर्क जे ओलह वारनि इलाइक़नि में अॼु वधीक 9 इंच बर्फ़बारी जो इम्कान आहे। वेस्ट न्यूयॉर्क में अॼु गर्मीपद -2 खां -6 डिग्री ताईं रहण जो इम्कान आहे। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त ख़राब मौसम सबब सॼे अमरीका में 1,22,000 घरनि खे बिजली जी फ़रहामी मुअतल थी वई आहे।